अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला जोड़ अलाह कंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। दोस्तों हस्बे दस्तूर अॼु बि वताए फ़क़ीर जा अजीब ग़रीब गुफ़्ता खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। काफ़ी ॾींहंनि खां वीडियो अपलोड न पियो कयां, वीडियो न पियो रखां ग्रुप ते हिन पंहिंजे यूट्यूब चैनल ते। सो अॼु दिलि चयो त हिकिड़ो वीडियो तैयारु करे हिकिड़ी ख़ूबसूरत कहाणी, हिकु ख़ूबसूरत गुफ़्तो जेको वताए फ़क़ीर जो हूंदो अव्हां जी ख़िदमत में पेश कयां। सो अॼोके गुफ़्ते जो उनवान आहे 99 जो धिको। सो ॻाल्हि कंदा आहिनि त वताए फ़क़ीर जे घर जे भरिसां हिकु अमीर ऐं सेठ जो घरु हूंदो हुयो। उते हमेशह दाल साई भाॼी वग़ैरह पचंदी हुई, कॾहिं बि को चङो खाधो कोन कयूं। हेॾां वताए फ़क़ीर हुयो जेको हुयो त ग़रीब पर खाईंदो चङो चोखो हुयो। कॾहिं मच्छी, कॾहिं मुर्गी, कॾहिं वॾो गोश्त, कॾहिं नंढो गोश्त। छो त वतायो फ़क़ीर हाणे मुस्लमान थी चुको हुयो, उहो वॾो गोश्त बि खाईंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं उन सेठ जी घरवारीअ सेठ सां शिकायत कई त ॾिस, होॾो वताए फ़क़ीर जो घरु आहे जिते उहो हमेशह जेको आहे सो गोश्त मच्छी वग़ैरह चङी चोखी मानी खाईंदा आहिनि, चङो चोखो खाईंदा आहिनि। ऐं असां वटि अलाह साईं जो हर गंज लॻो पियो आहे, पोइ बि असां जेको आहे सो साई भाॼी ऐं दाल ते गुज़र सफ़र कयूं पिया। सो सेठ जेको आहे थधो साह भरे पंहिंजी ज़ाल खे चयो त ॾिस, हू वतायो फ़क़ीर आहे, हुन कॾहिं बि हुनखे जेको आहे सो 99 जो धिको कोन लॻो। सो 99 जो धिको लॻे सा त हू कॾहिं बि गोश्त वग़ैरह न खाए हा। तंहिं ते ज़ाल चयसि उहो वरी कीअं? कीअं हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे वधीक तशरीह कोन था कयूं ऐं तोखे 99 रुपया ॻोथरीअ में विझी थो ॾियां। तूं वञी कंहिं बि तरीक़े सां वताए फ़क़ीर जी कुराड़ीअ जे सेरांदीअ जे हेठां रखी आहे, पोइ वञी लकाउ ॾिस। सो हिन ईअं ई कयो जो वई वताए फ़क़ीर जे घर ओभारियूं लवारियूं ॻाल्हियूं कंदे वर मां कढी जेको आहे सो 99 रुपयनि जी ॻोथरी वताए फ़क़ीर जे अमड़ जे सेरांदीअ जे हेठां रखी हली आई। सो सुबुह जो जॾहिं वताए फ़क़ीर जी अमड़ पंहिंजो बिस्तरो वेढ़ियो त सेरांदीअ जे हेठां ॻोथरी ॾिठईं। ॻोथरी खणी वताए फ़क़ीर वटि आई, चई ॾिस, अलाह साईं केॾी असां ते भलाई कई आहे, घर वेठे असांखे पैसनि जी ॻोथरी ॾिनी अथई। सो वताए फ़क़ीर झटि करे उहा ॻोथरी खोली, ॻोथरीअ मां उहे पैसा उहे सिका ॻणणु शुरू कया त उहे 99 थिया। त तंहिं ते वताए फ़क़ीर जी अमड़ चयो, चई आख़िर मां त पोड़ी थी वई आहियां, तूं बि पोड़ो थींदे, तुंहिंजा ॿार बचा थींदा, तुंहिंजी शादी कराईंदुमि। सो छो न हाणे खां क़नात शुरू कयूं, बचत शुरू कयूं। सो इन बचत जे चकर में रोज़ जेको आहे सो हिननि जे घर में साई भाॼी ऐं दाल पचणु लॻी। होॾों सेठ जी जेका घरवारी हुई उहा रोज़ हिननि खे ॾिसण बि वेंदी त अॼु छा थो पचे हिननि जे घर में। जॾहिं ॾिठईं त मुस्तक़िल जेको आहे सो वताए फ़क़ीर जे घर में बि हाणे सब्ज़ी थी पचे, दाल थी पचे, त मुड़ुस खे चईं त वाह जा ॻाल्हि कई अथई, को जादू कयो अथई हिननि जे मथां। चई न, मूं जादू त ॿियो कोन कयो आहे, मूं हुननि खे 99 रुपया ॾेई करे ऐं जेको आहे सो हिननि जी हिवस खे वधायो, पैसे जी हबच खे लालच खे वधाए छॾियमि। सो हाणे ही पिया उन 100 खे पूरो करण जे चकर में क़नात कंदा ऐं दाल बसर खाईंदा। सो वाक़ई दोस्तो, जॾहिं माण्हू क़नात कंदो 99 खे पूरो 100 करण जे चकर में माण्हू कंजू साहिब ते लही ईंदो आहे। सो दोस्तो, अॼोको ही गुफ़्तो, अॼोकी हीअ कहाणी यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि पसंदि आई त पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। वॾी महिरबानी, वॾा वड़ लख थोरा। मौला करीम अव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। जेॾां पेर तेॾां ख़ैर। अल्लाह वाहिद।